खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में 75 जश्न आज़ादी जे मौक़े ते खिपरो जे टाउन कमेटी में झंडो फड़काइण वारी मुख्य तकरीब थी गुज़री। तकरीब में CMO जाज़ेब बाबर, DSP नईम भट्टी, SHO मोहम्मद असलम बिल्लो, तालका एजुकेशन ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा लिगारी समेत सियासी समाजी अगुवान शिरकत कई है। इन मौके ते पाकिस्तान के झंडे के फड़कायो वियो ऐं पुलिस के जवानन पारां पाकिस्तान के झंडे के सलामी पेश कई वही है। इन मौके ते अगुवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो है त पहिरियां त सॼी क़ौम के जश्न आज़ादी जो मुबारकूं हुजनि। असांजो ही ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजे वॾनि जो जेके क़ुर्बानियूं हिन मुल्क जे आज़ादी में पंहिंजो शामिल आहिनि उन्हनि खे असीं उजागर कयूं ऐं असांजे ईंदड़ जेको नस्लुनि खे असीं इहो अवेयरनेस ॾियूं त हीअ जेका आहे सो असांजे लाइ क़ुर्बानी जो ॾींहुं तमामु पंहिंजो आज़ादी जो ॾींहुं तमामु घणी क़ुर्बानी खां पोइ जेको आहे सो असांखे हासिलु थियो आहे ऐं इन खे मुल्क खे बचाइण जे लाइ असांखे बि असांजे वॾनि वांगुरु ईअं ई जेको आहे महिनतूं करे ऐं कोशिशूं करे जेको आहे सो पंहिंजे मुल्क खे अॻिते तरक़ी वठाइण जे लाइ असांखे अवेयरनेस ॾियणी आहे। ऐं हिन ते असांजो नौजवान नसुल खे इहो ई पैगाम आहे त आज़ादी हिकु वॾी नेमत आहे ऐं हिन खे संभालण जे लाइ कंहिं बि क़िस्म जी क़ुर्बानी जेका आहे मुल्क खे बचाइण जे लाइ उन खां माण्हू दरेक न कंदो। इंशाअल्लाह ताला कॾहिं बि को अहिड़ो को वक़्तु अचे थो मुल्क जे मथां त उन में असां सभ खां अॻियां पंहिंजी जान जो नज़रानो पेश करण जे लाइ हाज़िर हूंदा। अगस्त जो ॾींहुं असांजो माना आज़ादी जो ॾींहुं आहे। उन खां पोइ असां माना 14 अगस्त जे ॾींहं जे करे जेको बि असांजी क़ौम आहे जिते बि आहे असां चवंदा आहियूं असांखे आज़ादी जो ॾियारो 14 अगस्त मिलियो। उन खां पोइ असां तरक़ीअ जे हिसाब सां 14 अगस्त जे त आईंदा अॻिते नओं नस्ल जेको असांजो आहे उहो 14 अगस्त जे हिसाब सां तरक़ी करे, मुल्क जे हिसाब सां तरक़ी करे। उन खां पोइ 14 अगस्त जेको हूंदो आहे असांजे आज़ादी जो ॾियारो हुयो। आज़ादी असांखे 14 अगस्त जे ॾियारे मिली। वरी अॼु जेको ॾियारो आहे असांजो स्पेशल ख़ासि ॾियारो आहे। 75 साल थी विया आहिनि असांजी आज़ादीअ खे। उन हिसाब सां असांजी तक़रीब रखी वई आहे। जीअं त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जे असांखे असांजे वॾनि पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾेई असांखे मुल्क पाकिस्तान आज़ादु करे ॾिनो हुयो। उन्हनि मुल्कनि खां पुछो, उन्हनि रियासतनि खां पुछो जेके अॼु ॾींहं ताईं बि भोॻे रहिया आहिनि, जंहिंमें असांजो कश्मीर आहे, फ़लस्तीन आहे या अञा ॿिया बि अहिड़ा आहिनि जन जाइ ते ग़ुलामीअ वारी ज़िंदगी गुज़ारिया आहिनि। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं। असांजो मुल्क आज़ादु आहे। असां सभिनि खे चवंदासीं सभु मिली करे असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त लाइ, पंहिंजे पाकिस्तान जी सरज़मीन जे लाइ सभु मिली हिकु थी पंहिंजे जोश जज़्बे सां हिन खे मुतहिद करे जेको आहे त उन जे लाइ दुआ करनि ऐं पंहिंजी कहिड़ी बि क़ुर्बानी ॾियण खां नक़ीब आहिनि। हिन खे हर नमूने सां हिन जी हिफ़ाज़त करनि। असां सभिनि खे इहो ई चवंदासीं त सभई दुआ करनि त असांजो मुल्क पाकिस्तान हमेशह आबाद ऐं दाइम क़ाइमु रहे। तकरीब जे आख़िर में पाकिस्तान की सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।